नून लीग वफद पीपी क़यादत सां मुलाक़ात लाइ बिलावल हाउस पहुची वियो आहे। वफद में शहबाज शरीफ, एहसन इकबाल, साद रफीक शामिल आहे। मुलाक़ात दौरान हुकूमत ठाहिण ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। ही इंतहाई अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। नून लीग वफद पीपी क़यादत सां मुलाक़ात लाइ बिलावल हाउस पहुची वियो आहे। वफद में शहबाज शरीफ, एहसन इकबाल, साद रफीक शामिल आहे। मुलाक़ात दौरान हुकूमत ठाहिण ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। नून लीग वफद पीपी क़यादत सां मुलाक़ात लाइ बिलावल हाउस पहुची वियो आहे। इंतहाई अहम ख़बर खां अवांखे आगाही ॾियूं पिया। नून लीग वफद पीपी क़यादत सां मुलाक़ात लाइ बिलावल हाउस पहुची वियो आहे। वफद में शहबाज शरीफ, एहसन इकबाल, साद रफीक शामिल आहे। मुलाक़ात दौरान हुकूमत ठाहिण ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। ही ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियूं पिया। नून लीग वफद पीपी क़यादत सां मुलाक़ात लाइ बिलावल हाउस पहुची वियो आहे। वफद में शहबाज शरीफ, एहसन इकबाल, साद रफीक शामिल आहे। मुलाक़ात दौरान हुकूमत ठाहिण ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। नून लीग वफद पीपी क़यादत सां मुलाक़ात लाइ बिलावल हाउस पहुची वियो आहे। ही इंतहाई वॾी ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया त नून लीग वफद पीपी क़यादत सां मुलाक़ात लाइ हिन वक़्तु बिलावल हाउस पहुची चुको आहे। वफद में ॿुधायो पियो वञे त शहबाज शरीफ, एहसन इकबाल, साद रफीक भी शामिल आहिनि। मुलाक़ात दौरान हुकूमत ठाहिण ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। हिन वक़्तु इहा मुलाक़ात शुरू थी वई आहे ऐं नून लीग जो वफ़द जेको आहे मुलाक़ात लाइ बिलावल हाउस हिन वक़्तु पहुची चुको आहे। अवांखे आगाही ॾींदा आहियूं त वफ़द में शहबाज शरीफ, एहसन इकबाल, साद रफीक शामिल आहिनि। मुलाक़ात दौरान हुकूमत ठाहिण ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। नून लीग वफ़द पीपी क़यादत सां मुलाक़ात लाइ बिलावल हाउस पहुची वियो आहे। वफ़द में शहबाज शरीफ, एहसन इकबाल, साद रफीक शामिल आहे। मुलाक़ात दौरान हुकूमत ठाहिण ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। वफ़द में शहबाज शरीफ, एहसन इकबाल, साद रफीक शामिल आहिनि। मुलाक़ात दौरान ॿुधायो पियो वञे त हुकूमत ठाहिण ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। नून लीग जो वफ़द पीपी क़यादत सां मुलाक़ात लाइ हिन वक़्तु बिलावल हाउस पहुची चुको आहे। वफ़द में शहबाज शरीफ, एहसन इकबाल, साद रफीक शामिल आहिनि। मुलाक़ात दौरान हुकूमत ठाहिण ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। वफ़द में शहबाज शरीफ, एहसन इकबाल, साद रफीक शामिल आहिनि। नून लीग जो वफ़द हिन वक़्तु मुलाक़ात लाइ बिलावल हाउस पहुची चुको आहे। वफ़द में शहबाज शरीफ, एहसन इकबाल, साद रफीक शामिल आहिनि। मुलाक़ात दौरान हुकूमत ठाहिण ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। नून लीग वफ़द पीपी क़यादत सां मुलाक़ात लाइ बिलावल हाउस पहुची चुको आहे। वफ़द में शहबाज शरीफ, एहसन इकबाल, साद रफीक शामिल आहे। मुलाक़ात दौरान हुकूमत ठाहिण ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। इंतहाई अहम ख़बर खां अवांखे आगाही ॾियूं पिया त नून लीग वफ़द पीपी क़यादत सां मुलाक़ात लाइ बिलावल हाउस पहुची वियो आहे। वफ़द में शहबाज शरीफ, एहसन इकबाल, साद रफीक शामिल आहे। मुलाक़ात दौरान हुकूमत ठाहिण ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। नून लीग वफ़द पीपी क़यादत सां मुलाक़ात लाइ हिन वक़्तु बिलावल हाउस पहुची चुको आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सीनियर सहाफ़ी तजज़िये निगार सिद्दीक़ साजिद सां। सिद्दीक़ साहब, नून लीग के वफ़द पीपी क़यादत से मुलाकात के लिए इस वक्त बिलावल हाउस पहुंच गए हैं। आप क्या समझते हैं ये जो मुलाकात हो रही है इस हवाले से क्या ब्रेक थ्रू होगा? जी बिल्कुल, मुस्लिम लीग नून का आला सतह का वफद इस वक्त बिलावल हाउस मौजूद है लाहौर में। इस वफद की क़यादत मुस्लिम लीग नून के जो सदर है शहबाज शरीफ वो कर रहे हैं। इसमें एहसन इकबाल, राना तनवीर, मलक अहमद, सरदार सादर, साद रफीक व दीगर रहनुमा भी शामिल हैं। और ये वफद जो है वो साबिक सदर आसिफ जरदारी और चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो जरदारी के साथ मुलाकात कर रहा है। इस मुलाकात में मरकज में हुकूमत साजी और पंजाब में हुकूमत साजी से मुतल्लक जो अमूर हैं उस पर तफसीली जो गुफ्तगू है वो शुरू हो चुकी है। और इसमें दोनों जो जमातें हैं वो अपना अपना नुक्ता नज़र एक दूसरे के सामने रखेंगी और पेशकश की जाएगी जो बलूचिस्तान की हुकूमत है, मरकज की हुकूमत है, पंजाब में हुकूमत साजी करनी है। इस हवाले से फ्रीकर एक दूसरे को जो उनके पास नंबर्स हैं वो एक दूसरे के साथ शेयर करेंगे। और फिर जो वज़ीर आज़म का उम्मीदवार है या वज़ीर आला का उम्मीदवार है इस बारे में भी एक दूसरे को इत्मीनान में लेंगे, क्योंकि दोनों जमातों का ताउन के बगैर कोई एक भी जो जमात है वो मरकज में अकेली हुकूमत नहीं बना सकती। तो लिहाजा इसी वजह से सबसे बड़ा जो इशू है वो सूबों से ज़्यादा वो मरकज में हुकूमत साजी है और आज उसी के फार्मूले के ऊपर बातचीत होगी। जी बहुत शुक्रिया सिद्दीक साहब अपडेट करने के लिए।